खैरपुर यूसी शादी शहीद जो चेयरमैन फ़कीर शेर अली डेथो जी सदारत में अहदेदारनि जी मीटिंग थी गुज़री, जंहिंमें डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर वडीरो दीदार कटोहर, जनरल काउंसिलर इरफान हालीपुटो, अली हालीपुटो समेत यूसी शादी शहीद देह छाड़ देह आबाद देह पनवाड़ी देह शादी शहीद जे पीपल्स पार्टी जा जनरल काउंसिल तंज़ीम जा मेंबर ऐं पीपल्स पार्टी जे कारकुननि जालनि वॾी तादाद में शिरकत कई। इन मौक़े ते यूसी शादी शहीद जे चेयरमैन फ़कीर शेर अली डेथो ॻाल्हाईंदे चयो त हर साल जी हिन साल बि यूसी शहीद मां मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वर्सीअ ते रैली सुबुह 9 वॻे दरगाह लोंग फ़कीर खां खैरपुर MNA ऐं MPA जी अॻवानी में गड़ी खुदा बख्श पहुचंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।